सुभान अल्लाह। हज़रत बल्कीस फरमायो, बीबी बल्कीस फरमायो मूं वटि अल्लाह जे नबी जो ख़त आयो आहे, पढ़ियो अथमि। उनजा वज़ीर बि हुया, बादशाह हुई न वक़्त जी, वज़ीर भी हुयसि, मशीर भी हुयसि, सफ़ीर भी हुयसि, वॾो लश्कर भी हुयसि। उन्हनि सभिनी खे घुराई त मूंखे मशवरो जो ख़्यालनि जो इज़हार कयो। अल्लाह जे नबी ख़त लिखियो आहे त मूं वटि अदब सां अच ऐं मुसलमान थी कलमो मुंहिंजे मथां पढ़। हाणे तव्हांजी राय छा आहे त मां मुसलमान थिया, सुलेमान नबी ते कलमो पढ़ा या जंग कयांसि? वज़ीरनि मशीरनि चयो त असां ताक़त वारा आहियूं, सम्झो था, असां ताक़त वारा आहियूं, असांखे वॾी ताक़त आहे, असुरो घणो आहे, असांजा माण्हू घणा आहिनि। ओ बीबी साहिबा, सुलह न कर, जंग कर, असां जंग जे लाइ तयार आहियूं, जंग कंदासीं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नबी सां हज़रत बीबी बल्कीस फरमायो न, जंग करणी न आहे, सुलह करणो आहे। सुभान अल्लाह, सलाह सलाह मुझे साईं। हज़रत बीबी बल्कीस सुलह जो ऐलान कई, पंहिंजे लश्कर खे, पंहिंजा अज़्म लश्कर, सफ़ीर हा, वज़ीर हा, मशीर हा, सभिनी खे साण करे हाणे पंहिंजे घर खां जो निकिती आहे। ख़ुदा जो नबी उते पियो ॾिसेसि, पोइ कीअं चवंदा त नबीअ खे इल्मु ग़ैब कोन्हे? अरे जे सुलेमान नबीअ खे इहो इल्मु ग़ैब आहे, असां तुंहिंजो नबी त सुलेमान जो बि नबी आहे। हा या न? बेशक। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे कचहरी में वेठो आहे, पंहिंजे क़ौम में वेठो आहे, पंहिंजे उम्मत सां वेठो आहे। हज़रत बीबी बल्कीस पंहिंजे घर खां हली आहे, घर खां हली आहे ताबियत करण जे लाइ त मां हज़रत सुलेमान नबी जे हथ जे मथां वञी दस्त पे थिया, मुरीद बि थिया, कलमो बि पढ़ासि। हाणे बीबी बल्कीस जॾहिं घर खां हली आहे, अल्लाह जो क़ुरान तो फरमाया, सुभान अल्लाह में कसद हो जा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ कौल खुदाई जिन्नो बशर इन आतैना कल कौसर, अरे रब ने जो दिया कसरत से दिया।
अली नवाज फकीर घणा 2 महीना वञण जो 2 महीना अचण जो अली गुरु घणा थिया 4 महीना घट तो ॿुधाई खुली गला वो मौलवी हो पिनर हेरे तवज्जो मौलवी बेचारो हो पिनर केॾारी हथ हुए पाण सां पिने हाणे उनखे वीचारे खे मिलियो अंग 5 मन जो हाणे हिसाब सां ठहे कोन पियो 6 मन हुजे त 3 मन हिकिड़े पासे 3 मन ॿिए पासे 8 मन हुजे त 4 मन होॾो 4 मन होॾो हाणे 5 मन जो थिया हाणे हिसाब ठहे कोन पियो वीचारो बुराओ उथी पियो कि पहिरियों अल्लाह जो निमाज़ पढ़ा पोइ तो हिसाब कयां निमाज़ पढ़ी बस कई सलाम जो वरे थी 2.5 मन हेॾो 2.5 मन हेॾो अली गोर जो ख्याल ॿिया न काॾे सलाम मुंहिंजे हबीब जे मथां सल्लल्लाहु अलैहि या रसूल हज़रत बीबी बल्की साहब जे घर रखा लिया अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो ऐ मुंहिंजे रैयत वारो मुंहिंजे कौम वारो बीबी साहब जे घर रखा लिया तव्हां में को ताकत वारो आहे जो बीबी बल्की साहब जे अचण खां अॻु में वो तख्त आणे मूं वटि हाज़िर कयो हिकिड़ो थियो काल इफ़रीत मिनल जिन्न अन आतिक बिही क़बल अन तकुम मिन मकामिक व इन्नी अलैहि लकविय्युन अमीन जिन्न थियो जिन्न सुभान अल्लाह हाज़िर किथे आ सूरह नमल सुभान अल्लाह काल इफ़रीत मिनल जिन्न जिन्नो थियो जिन्न ॾिठा तो न जिन्न बा हाणे माण्हू जिन्न थी विया अथव जिन्नो थियो जिसे मां ईंदुसि बीबी बल्की सां जे पहुचण खां अॻु में इहो तख़्त मां आणे हाज़िर कंदुसि अल्लाह जे नबी जो बाबा जिन ॻाल्हि ॿुध बीबी साहब हली आ घर खां 4 महीननि जो पंधु आहे 2 महीना वञण जो 2 महीना अचण जो भला घणनि मिंटनि में घणनि कलाकनि में आणींदी जिसां हिन महफ़िल मां उथी तव्हां मजमा घर वेंदो मानी खाइण लाइ वेंदा हो बेपर जो मझंदि जी मानी खाइण वेंदा हो अञा मानी खाई मोटंदो कोन त मां तख़्त आणे हाज़िर कंदुसि या जिन्न जी ताकत आहे जिन्न जी किबला तव्हां मजलिस में उठी महफिल में उठी आई मानी खान जे लाइ घर वेंदो अञा मोटंदो ई कोन त मां तख़्त आणे हाज़िर कंदुसि अल्लाह जे नबी जो न बाबा न या अञा देर आहे मूंखे जल्दी खपे अञा जल्दी खपे जो थियो قال الذي عنده علم من الكتاب حضرت سبحان الله ايرتد اليك طرفك जो सुभान अल्लाह ओ साहिब इल्म जो जेके अल्लाह ताला हज़रत सुलेमान जे इल्म जो साहिब बनायो हो मुफ्ती हो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे नबी जो वली हो वली सुभान अल्लाह हज़रत सुलेमान नबी जो वली हो कौन जो वली उठा नालो बस आसिफ रखिया जी किबलायो तख्त माने हाज़िर करस सुभान अल्लाह ओ जिन्न ए वली ओ जिन्न ए वली जिन्न पे जावे अमा मानी खान नीदो ओ हाजी मोहम्मद बीरानी हेरे ख्याल करे बुध जिन्न थे जावे त किबला तमा मानी खान जरा घर वेंदा हो अना मौका दोई कोन तमा तख्त आने हाज़िर कंदस अल्लाह जो नबी तो चवे वली उठो आंसू भरया किबला पानी दस अल्लाह जे नबी जो घर कलाक में जिसे कलाक छजा सुभान अल्लाह के जिन चयो तमा घर वनो मानी खाई मोटी अचो और फरमाया आंसू भरया तो किबला तमा वनो भी ना इते बैठा हो जो सुभान अल्लाह ये